अवलला हलीम आलाल मजोधणी अवलला हलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी दांत न बिज जिनी दांत न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोयो भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सदायती सभ का बुख न पासे का सदायती सभ का बुख न पासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी मुंह तो करण कांद सह सह सुखाऊं कयूं सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां भलीकार हुजे दुआ आहे त साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो लतीफ़ साईं फरमायो हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सो अॼाऊं सिंधुअ जे कंधीअ ते जामसोरे पुल खां बीठो हुजां सो सुबुह में हितां खां लतीफ़ साईं जे बेतनि सां शुरूआत कई हुजे दरिया पंहिंजी मौज में हुजे सिंधु पंहिंजी मौज में हुजे पखी पखण उहे पंहिंजूं लातियूं कंदा हुजनि मोहाणा सिड़ संभाहे ॿेड़ियुनि खे कंदा हुजनि सिंधुअ में जेका मौज हुजे हाणे मस्ती हुजे त वणझारनि जी जेका हीअ मुंद हुजे ऐं नाणे कमाइण जी मुंद हुजे मच्छी बि हुजे पलो बि हुजे केतिरे ई क़िस्मनि जी मच्छी बि मरंदी हुजे सो मोहाणा सुबुह में ॾाढा ख़ुशि हुजनि ताज़ा तवाना हुजनि ऐं ॿेड़ियुनि ते जॾहिं मूं सिड़ ॾिठा हुजनि त मूंखे सचमुच त ॾाढी ख़ुशी थी हुजे सो दरिया जे कंधीअ तां सुबुह जा नज़ारा अवां जे साम्हूं हुजनि अवां सिंधुअ जी सीर सिंधुअ जा मंज़र सिंधुअ जा अकस सिज जा किरणा इहे सभु ॾिसंदा हुजो त अलमंज़र कीअं हुजे अलमंज़र जा ख़ूबसूरत रंग हुजनि इहे अवां जे प्रोग्राम जे करे इहा जेका कोशिशि हुजे काविश हुजे खणी अवां जे साम्हूं रखी हुजे हवा जा बि ॾाढा झूटा हुजनि थधिड़ी थधिड़ी हीर लॻंदी हुजे सो प्रोग्राम जी शुरूआत में लतीफ़ साईं जी वाई हुजे इन वाई खे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उनखां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा खोड़ सारा रंग हुजनि नवन सुरन में जिंदगी नवन सुरन में जिंदगी नवन सुरन में जिंदगी जा गीत गाईंदा चऊं जहां खेलियो मुबारक असीं पिया गाईंदा चऊं जहां खेलियो मुबारक असीं पिया गाईंदा चऊं हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां सुबुह सुबुह सां मां अलमंज़र ते मौजूदु हुजां ऐं सिंध जा उहे ॾाह जेके अदाकार हुजनि शाइर हुजनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा जेके साथी हुजनि उहे पंहिंजे सिंधुअ जी वारसी करणु आया हुजनि मालिकी करणु आया हुजनि सिंधुअ खे भेटा ॾियणु आया हुजनि सो भेटा यार्ड काउंसिल जे तरफ़ां हीउ जेको सुबुह सुबुह सां दरिया जे कंधीअ ते अचे हाज़िरी ॾेई उन ते जेको अचे रंग रचाया हुजनि त हिननि सभिनि सां कचहरी बि ज़रूरु कंदो हुजां ॾिसंदा हुजो त अॼु सुबुह जो अलमंज़र ते तव्हां सां गॾु आहियां वरी तव्हां सां गॾु उते स्टूडियो में ज़रूरु मौजूदु हुजां उते तव्हांजी फ़ोन कॉल ज़रूरु वठंदा हुजूं पर सुबुह सां सिंधुअ खे भेटा ॾियणु ज़रूरी हुजे सो भेटा यार्ड काउंसिल जो सदर अदा रफ़ीक़ी साणी साहिबु वॾे अरसे खां पोइ मूंखे हिते आयो हथु आयो हुजे सिंधु दरिया ते सो उन सां गॾु ॿिया बि शाइर अदीब लेखक मौजूदु हुजनि उन्हनि सां बि कचहरी कंदो हुजां अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा रामू भली करे आए महिरबानी हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त भेटा यार्ड काउंसिल जे तरफ़ां अलमंज़र ते सिंधुअ खे भेटा हुजे छा चवंदा हुजो चवण वरी छा आहे सिंधु दरिया ते बीठा आहियूं अलमंज़र ते बीठा आहियूं ऐं सिंधु दरिया जी मौज मस्ती ऐं ख़ुशहाली ॾिसी करे जंहिंमें न सिर्फ़ु सिंध पर सॼो पाकिस्तान पियो सैराब थिए सॼे पाकिस्तान में ॾिसो त माण्हुनि जे चहिरनि ते ख़ुशियूं अची वियूं आहिनि ऐं माल मवेशी
ख़ुशि आहे उहो सिहतमंद थी वियो आहे। मेयूं गोयूं रिढूं ॿकरियूं सिंधूअ जो दरिया पी मिठो खीर ॾेई रहियूं आहिनि ऐं समुंड में जेका जीवत आहे पला मच्छियूं जेके अनेक पाणीअ में आहिनि जीवत आहे उहा ख़ुशि आहे। उन सां गॾु लखे जेके आहिनि मीर बर मला मच्छी मारे शिकार करे पेट गुज़र करे रब जो अहसान अदा करे रहिया आहिनि। त असां सोचियो त अहिड़े मौक़े ते भिटाई आर्ट्स काउंसिल पारां सिंध जा अदाकार फ़नकार शाइर अदीब तव्हां हिते ॾिसो त हर क़िस्म जा दोस्त मौजूदु आहिनि ऐं सिंधू दरिया जी मौज ॾिसी अल मंज़र ते बीह करे उहो ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। त अहिड़े मौक़े ते रामू दोस्त तव्हांखे बि असां ॾिसी सची पुछो दिली तौर ते ख़ुशि थिया आहियूं। असुलु सिंधूअ जो रहवाकू हुजां पोइ सिंधूअ में मौज ईंदी हुजे त मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो बाहिस हुजे। सो अव्हांखे ॾिसी मूंखे ख़ुशी थिए। सैयद ज़वार नक़वी वेठो हुजे सो बा प्रोफेसर बि हुजे वॾो पढ़ो लिखो हुजे उस्ताद बि हुजे उनखां पुछंदा हुजूं त सिंधूअ किनारे अॼु अची हिननि खे कीअं लॻो हुजे। साईं सची पुछो त तव्हांजो पटको तव्हांजी अजरख तव्हांजा कपिड़ा अॼु सॼो मेलो पंहिंजो जेको लुटे विया आहिनि ऐं तव्हां रामू एॾो सुठो पियो लॻे जो दिलि पई चवे त अहिड़ो गेटअप असां सभिनी जो हुजे हा। ऐं भिटाई आर्ट्स काउंसिल जे पंहिंजो सदर जनाब रफ़ीक़ी साणी साहिबु उनजे सरपरस्त साईं डॉक्टर नियाज़ मेमूर साहिबु उन्हनि जो थोराइत आहियां जिन अॼोको हीउ प्रोग्राम हिते मुनक़द कयो ऐं सिंधूअ खे भेटा पेश कई। सच इहो आहे त पंजनद खां वठी खारो छाण ताईं मूं सिंध खे हींअर हिन ताज़े वहकिरे में ॾिठो आहे ऐं सॼी सिंध हिन मां जेका ख़ुशि थी आहे फैज़याब थी आहे मुस्तफ़ीज़ थी आहे उहा तारीख़ जो हिकिड़ो सुफ़ो आहे ऐं दिली ख़वाहिश आहे त सिंधू दरिया ईअं ई वहे ईअं ई हुन जो आबो ताब रहे। मां हींअर जॾहिं खारे छाण ते बीठो हुउसि त मूंखे ख़बर पई त 56 किलोमीटर समुंड खे दरिया जो पाणी धिके वियो आहे ऐं उते जेको कलर आहे उते जी जेको आहे सो उनखे उन ज़मीन खे मिठो पाणी पाए वियो आहे। त हीअ अॼोकी महफ़िल असां सभिनी खे हिते गॾु थियणु हिन में पार्टिसिपेट करणु गीत ॿुधणु कलाम ॿुधणु उन जे लाइ असीं थोराइता आहियूं ख़ासि तौर ते मेहरान टेलीविज़न जा जंहिं अॼोके प्रोग्राम खे कवर कयो। रामू हुजे त साईं माण्हू ॾाढो तो जहिड़ो ई हुजे त चङो आहे। रामू सची ॻाल्हि त इहा अथई सिंध जा माण्हू तोखे ॿुधनि बि था असांखे बि को ॿुधे त चङो आहे। ठीकु आहे त वॾी महिरबानी मेहरान टीवी जी तव्हां हिते असां वटि हली आया आहियो असांजे दावत ते। सभु दोस्त सिंध जा तव्हांखे ख़बर आहे तव्हां सिंध जो अंदाज़ो हूंदो त सिंध मुहबत जो नालो आहे सिंध प्यार जो नालो आहे। पाणी सिंध जो पाणी मिठो आहे असीं सभु मिठा आहियूं तव्हां सभु मिठा आहियो सिंध जा माण्हू सभु मिठा आहिनि। उन्हनि मिठनि खे असांजो सलाम जिन असांखे हिते जॉइन कयो आहे असांजी दावत में आहिनि उन्हनि खे बि मुहबतूं उन्हनि जूं मुहबतूं इलाही तव्हांजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। इन्हनि प्रोग्राम्स खे असां इन जे करे अरेंज कंदा आहियूं त काफ़ी अरसो थी थो वञे उहो असां मिली कोन था सघूं। जीअं तव्हांजो तरफ़ी हींअर मस हथ आयो आहे त उहो असां सभु हिते तव्हां सां गॾु आहियूं तव्हां असां सां गॾु आहियो। रही ॻाल्हि त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे जेका पाणीअ जी या जेको दरिया जे वहकिरनि जी त पंजाब में तमामु घणी तकलीफ़ आई आहे तमामु घणो नुक़सानु थियो उनजो अंदेशो हो त हिते असां पर अलाह साईं असां ते करम कयो आहे इन खां पोइ अलाह साईं करम कंदो। सिंध जा जेके ग़रीब मिसकिन जेके असांजा मलाह आहिनि अलाह साईं उन्हनि खे बि पंहिंजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो इनशा अल्लाह। तव्हांजूं मुहबतूं असां सां हमेशह गॾु रहियूं आहिनि वॾी महिरबानी तव्हांजो रामो लख महिरबानी रामू साईं अॼु तव्हांखे हिन दरिया जी कंधीअ ते ॾिसी करे यकीन पुछो तमामु घणी जेका आहे ख़ुशी थी आहे। असां त मुंहिंजे दड़े खां वठी अॼु ताईं पंहिंजी वारसी हिते ज़ाहिर कयो बीठा हुजूं। ज़बरदस्त इन जे लाइ ॿियो त मेहरान टीवी जेका आहे अॼु दरिया जी कंधीअ ते हिन भिटाई आर्ट्स काउंसिल जे प्रोग्राम खे कवर कयो आहे। यकीन पुछो ॾाढी ख़ुशी थी आहे। दरिया पंहिंजी मौजनि में वहे ऐं सुख थियनि ऐं साङ्गी असांजा सताबा हुजनि उते रामू बि असां सां गॾु हुजे ऐं मेहरान टीवीअ जो साथ हुजे त आउं सम्झां थो मुर्कूं उनमें इज़ाफ़ो थिए थो ऐं इहे ख़ुशियूं सदाईं हुजनि। मीर मुर्क वाढो हुजे बहितरीन शाइर बि हुजे बहितरीन कंपेयर बि हुजे ऐं उन सां गॾोगॾु हिन जा कलाम काफ़ियूं बि तमामु घणा मशहूर हुजनि लिखण जे हवाले सां ड्रामा बि। सो साईं बि सिंधूअ खे भेटा ॾियण लाइ हुजे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। सो हाणे साईं वरी हेॾां बीठो हुजे असांजो एॾो सुहिणो हुजे हिन वक़्त में ॾाढे सुहिणे नमूने स्टेज हुजे टीवी हुजे उन्हनि सभिनी में रंग भरिया हुजनि पर संदर नालो मुंहुं वांगुरु ईअं हुजे न त पोइ इन करे आउं चवंदो हुजां साईं जन खां पुछंदो हुजां त कीअं सम्झंदा।
साईं मुर्तज़ा मजबूर खे अॼु जेको आहे सो रामूअ जे रूप में पहिरियों दफ़ो ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं वाक़ई रामू लॻी रहिया आहियो। जेतिरे क़दुरु मेहराण टीवी अॼु कवर कयो आहे हिन गुलनि जी भेटा जेका असां ॾिनी आहे सिंधू दरिया खे, ऐं सिंधू दरिया जहिड़े नमूने सां हुन में पाणीअ जी आमद थी आहे, असां सिंधी जेके आहियूं तमामु ख़ुशि आहियूं ऐं उमेद था रखूं त इहो वहकिरो इन ई हिसाब सां जारी रहे त जीअं वरी मच्छूं मरनि, पला अचनि ऐं ख़ुशहाली अचे। आशिक़ हलाई साहब बहितरीनु शाइर हुजनि ऐं हुनजा केतिरा ई कलाम ऐं हुनजे सिंधूअ खे जेका भेटा हुजे हुनजो पंहिंजो गीत सिंधूअ जे नाम सिंध जे नाम हुजे सो उन उहो बि ज़रूरु साईं खां ॿ लफ़्ज़ ॿुधंदा हुजूं, पर सिंधूअ खे भेटा ॾियण आया हुजनि सो हुननि खां हलाई साहब महिरबानी जी लतीफ़। रामू साहब असां तव्हांजो रुॻो हिकिड़ो रूप न कई रूप ॾिठा आहिनि, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं मेहरान टीवी जे सत सां गॾु तव्हां हमेशह पज़ीराई कई आहे। सभ खां पहिरियां त भिटाई आर्ट्स काउंसिल खे जस हुजे जंहिं हिन ख़ुशहाली जे मौसम में सिंधू दरिया खे भेट ॾिनी आहे। डॉक्टर नियाज़ ऐं हुनजो पूरो सथ जेको बि आहे उनखे जस हुजे। ऐं सम्झां थो त हीउ सुठो सोण आहे। ॿ लाइनूं जेके शाइरीअ जूं आहिनि, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां, मां हर कंहिंजी त पसंदि आहियां, मां शाह भिटाई, मां सचल सामी आहियां, मूंखे चयो मौला मां तोसां हामी आहियां, मां सूंहं सुराण सुगंध आहियां, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां। साईं बीठो हुजे। साईं तव्हां भेटा ॼणा आहियो जे कीअं लॻंदो हुजे? साईं असां ॾाढो ख़ुशि आहियूं त अॼु असांजो दरिया पंहिंजी मौज में वहे पियो। असांजा मारू माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते मला जिनखे मच्छी मिलंदी, पलो मिलंदो, उहे ख़ुशि थींदा त असां बि सभु ख़ुशि आहियूं। तव्हांजी महिरबानी। असां सां गॾु तमामु टीवी जो पुराणो अदाकार हुजे, मशहूरु अदाकार हुजे शहबाज़ बलोच, सो हुन खां पुछंदा हू त अॼु सफ़ा ईअं मूंखे लॻो हुजे त को अंग्रेज़ घुमणु आयो हुजे सिंधूअ खे, सो शहबाज़ बलोच साहिबु हुजे। तमामु टीवीअ ते हिन जा बि वॾा ड्रामा मशहूरु हुजनि, सो अॼु ॾिसंदा हीअ बि दरिया खे भेटा ॼणायो हुजे। रामू ख़ुशि रही अब मस्त मस्त दरिया किनारे ते मिलियो हुई न त स्टूडियो में ईंदा आहियूं, केॾी महिल होॾा भॼ केॾी महिल होॾा भॼ, एॾा कमकार अथई स्टूडियो में लभंदो ई कोन्हे। अॼु माशाअल्लाह हिते आयो हुई, दरिया जे सदके मुलाक़ात थी आहे। वाह 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 वाह। कीअं दरिया जा रंग लॻंदा हुजनि? वाह ज़बरदस्त। पंहिंजो दरिया आहे सिंधू दरिया, इन सां दिलि आहे पंहिंजी। हा रामू तूं कुझु आई ठीकु ठाक लॻो पियो जे मां ठीकु हुजां। अॼु जनानीअ खां जान छॾाए रुॻो हिते दीदार दरिया जो करणु आयो हुजां। राधा कोन आई आहे। साईं सलाम वालेकुम। अब्दुल शफ़ा गिराणो, जनरल मैनेजर PTCL एक्स। ऐं सिंध असांजी अमड़ आहे ऐं दरिया असांजी दिलि आहे। अॼु दरिया खे ॾिसी दिलि बहार थी वई, ख़ुशि थी वियासीं। अमड़ बि ॾिठीसीं, दिलि बि ॾिठीसीं, ईअं ई सदाईं वसंदी रहे ऐं ख़ुशि ऐं आबाद हुजे। आमीन। अस्सलाम वालेकुम। असांखे इलाही सुठो लॻो हुजे ऐं सिंध दरिया ते अचण जो ऐं भिटाई आर्ट काउंसिल जे तरफ़ खां असांजे सर रफ़ी किसानी खे जस हुजे जंहिं हिन अहिड़ी मौसम में ऐं अहिड़े हिन में माहौल में मतिलबु हेॾो सुठो वॾो माहौल पैदा करे छॾी अथई ऐं इलाही तफ़री इलाही सुठो ॾाढो मज़ो पियो अचे। ऐं मुबारकूं हुजनि सर रफ़ी किसानी खे ऐं सभिनी खे टीम वारनि खे जो असांखे इलाही मज़ो आयो आहे दरिया ते अची करे। डायरेक्टर हैं अभी ये जो है ना ये स्टेज ड्रामे करते हैं, ये खुद भी बड़े अदाकार हैं। साईं कैसे हैं? शुक्र फर्स्ट क्लास। कैसा लग रहा है सिंधु दरिया को भेटा देने की? बस साईं अल्लाह का हम पर एहसान है। ये सिंधु दरिया बिला तफरीक जो है सबकी प्यास सबकी ज़रूरत को पूरा करने वाला अल्लाह ने ऐसा वसीला बनाया है कि हमें इसकी जितनी कदर करनी चाहिए कम है। और बिला तफरीक सबकी प्यास का सबकी ज़रूरतों का ध्यान करने वाला ये अजीम जो है ना हमारा विरसा है जो अल्लाह ताला ने हमारे लिए एक नेमत करार दिया है। शबीर मुराद भाई ये हमारे साथ हैं, ये भी अदाकार हैं, अच्छे अच्छे अदाकार इधर मौजूद हैं। शबीर भाई कैसा लग रहा है सिंधु दरिया को भेटा देते हो? सर माशाल्लाह बहुत खुशी हुई, चूँकि आज भिटाई आर्ट्स काउंसिल ने और रफ़ी किसानी साहब ने सिंध की पुरानी रिवायत को बरकरार रखते हुए आज सिंधु दरिया पे बहुत सारे फ़नकार जमा किए हैं। और मैं समझता हूँ कि पानी हमारी ज़िंदगी है और दरिया में पानी होगा तो समझें फसलें भी अच्छी होंगी, सब्ज़ियाँ भी होंगी और बहुत मवेशी मतलब हर चीज़ जो है कि वो वाफिर मिकदार में होगी और हमारी ज़िंदगी जो है वो खूबसूरत होगी और आगे बढ़ेगी। तो मैं बहुत आज खुश हूँ यहाँ पर आके, एक बड़े तफरी भी हुई है और एक दोस्तों से मुलाकात भी हुई है। और मेहरान टीवी का बहुत शुक्रिया, आप तशरीफ़ लेकर आए तो हमारा पैगाम जो है ये दूर तक जाएगा इंशाअल्लाह ताला।
तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। सिंधु दरिया ते मौजूदु हुजां, पोइ आलमंदर जी या जाम छोरे वारी पुल हुजे ऐं सिंधु जा रंग मां ॾिसंदा हुजो। हितां इजाज़त वठंदो हुजां, वरी स्टूडियो में अवां सां मुलाक़ात थींदी हुजे, सो धणी निगहबान उते मिलंदा हुजो। भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, पोइ असांजूं अदियूं हुजनि, भेनरूं हुजनि, भाइर हुजनि, चाचा हुजनि, मामा हुजनि, नाना हुजनि, या नंढड़ा बालकड़ा हुजनि, अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे। रामो खबर ना हुजे का सुबह सुबह जको हुजे असांजी अख ना खुली हुजे, हे मुड़स जको हुजे घर में ना लभंदो हुजे, अहिड़ो रोल थी गयो हुजे कि जंहिंजी का हद ना हुजे। असां उथूं ॾिसूं त कारी वारा कख लॻा पिया हुजनि, न रामो हुजे न रामो जी का जात हुजे, खबर ना पवंदी हुजे कि कहिड़े वरी ढोरनि सां काहे पियो हुजे। तुंहिंजे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजां, मुंहिंजे हथ जो रुमाल, मुंहिंजे जरो आवाज़ त मूंखे रामण जो लॻंदो हुजे, पोइ ख़बर ना हुजे कि किथे हुजे। हिकु मुंहिंजे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजां, मुंहिंजे हथ जो रुमाल,
मुझे हथ जो रुमाल बे कंख न ॾिजांइ सारे साढ़े रखजांइ मुझे हथ जो रुमाल मुझे हथ जो रुमाल हाणे ईंदो हुजे हथ जो रुमाल कंहिंखे न ॾींदा हुजे साढ़े सारे रखो हिन जो हाणे हो साढ़े सारे रखंदा हुजो सुबुह सुबुह सां माण्हू ॿाहिरां अंदरि ईंदो हुजे ॿाहिरां को मुंहिंजे कम सां गयो हुजी माण्हू चए भली कार नमस्कार मोरामला काथे हुजी मां ॻोल्हे ॻोल्हे हीअं ॿिली वांगी ॻोल्हींदी हुजां ॿिली वांगुरु ॻोल्हींदी हुजां तूं कहिड़ो छीछड़ो हुजी जो तोखे मां ॿिली वांगुरु ॻोल्हींदी हुजां चवंदी हुजे 7 घर घुमी हुजां रामलो हथ ई न आयो हुजे हा त सुबुह सुबुह ॾिसंदी हुजां के हंधु ख़ाली लॻो पियो हुजे जंहिं कुंड ते वेहंदो हुजे किताब पढ़ी उहा कुंड बि ख़ाली लॻी पई हुजे हे जेका जरी चांहि जी रखी हुजे देगड़ी में उहा बि ख़ाली लॻी पई हुजे रावण घर में न लभंदो हुजे कहिड़े वरी ढोरनि सां काहे पियो हुजे बेटा साईं चयो हुजे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिले बसि बैंत जो पढ़णु ऐं रामले ट्वाल कुल्हे ते पटको ॿधो हुजे हाणे जो कंहिंखे ना सलाह कंदो हुजी ना कंहिंखे को उथारींदो हुजी को हीअं धोंधारींदो हुजे कि राधल उथंदी हुजे पोइ राधल बि जेको हुजे साड़ हलंदी हुजे बाक़ी हाणे पाण रगो सॼो ॾींहुं रगो रुलण जे कढ लॻो पियो हुजे पोइ हिन में राधल जो कहिड़ो कसूर हुजे सिंधुअ ते हाज़िरी ॾेई मोटियो हुजां उतां पलर हुजे त मुंहिंजे लाइ कंडा विछायल हुजनि सिंधुअ ते सावक ई सावक छा मच्छूं पला दरियाओ सावकूं ॿेड़ूं सिढ़ मच्छी पला खाधा हुजनि वात सुंघाईंदो हुजे खाधा केॾा हुजनि रगो सुंघे मोटो हुजी वरी उतां तोखे वठी विया ॿिली सिंघी खाई अचे न पोइ तूं फोन कॉल अची वई वठंदो हुजे हलो हेलो 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 अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद रामल साईं वालेकुम सलाम सदा मौजूद सदा मौजूद फकीर साईं छा हाल हुजे अल्हम्दुलिल्लाह दुआ हुजनि फकीर साईं ख़ुशि आहियो चङा भला अॼु त साईं तव्हांजा रंग निराला लॻा पिया आहिनि दरिया था ॾिसो मच्छूं था ॾिसो अब बसि दरिया त हाणे बसि नंदण हथ में हुजे मां चए घर पुॻो हुजांइ बसि माशाअल्लाह माशाअल्लाह अॼु तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त साईं थी वियो आहे वाह वाह माना दरिया जा रंग सिंधुअ जा रंग ॾिठा हुजनि अॼु साईं मूंखे हिकिड़े पुराणे शहर यादि अची वियो आहे उन चयो आहे दरिया जे बारे में त कौन कहता है मैं मर जाऊंगा हाय हाय कौन कहता है मैं मर जाऊंगा मैं एक दरिया हूँ समंदर में बह जाऊंगा हेलो हेलो फकीर जी तार अध में टुकजी वेंदी हुजे कौन कहता है मैं डूब जाऊंगा मैं तो मछली हूँ तैर जाऊंगा घूम जाऊंगा दरिया जाना हल सिंधुअ जा रंग अहिड़ा सुबुह बस हाणे मूंखे साड़ न ॾियारींदो हुजे अहिड़ी हीर घुलंदी रहे अहिड़ी हवा पोइ सर जेको हुजे राधुल लाइ छा हुजे कि राधुल के नाल थी वियो हुजे माण्हू पंहिंजी जनानी खे साण खणंदो हुजे तूं रखो बसि हे पटको ॿधंदो हुजे अजरक रखंदो हुजे पाण काहे पंधो हुजे साड़ थड़ो हुजे तूं सुबुह सां उथी वरी चई मुंहं खे हीअं करणो हुजे चित्र गुल कढणा हुजनि एसिताईं सिज निकिरी वञे हिते बीहंदो हुजे मूं चयो सिज निकिरण खां अॻु ई सिंधुअ खे हाणे कूड़ न ॻाल्हाईंदो हुजे उथारो ई न हुजे हलो अस्सलाम वालेकुम मामा वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां और खैरपुर मीर रियासत खां मामा फजल रहमान शेख मामा फजल साईं ख़ुशि चाक चङा भला तबियतूं बहार अल्लाह जा एहसान तव्हांजो दुआऊं तव्हांजा रंग तव्हांजा नज़ारा तव्हांजो टूअर सिंधु दरिया जो ॾेखो मोहबतुनि जा मेर हुया मेर मामा इहो माना सॼो रंग ॾिसी वरितो हुजे हाँ बिल्कुलु प्रोग्राम शुरू ई पोइ मां जेको ॾिसां पियो हेॾो सुबुह सां जो प्रोग्राम बसि अॼु साईं सम्झ असुर करे निकिरी पियो हुजां मां चयो अॼु सिंधुअ खे सलामी ॾेई सिज जा किरणा ॾिसी पोइ घर पुॼंदो हुजां अवां सां कचहरी कंदो न न तमामु बहितरीनु तव्हां यकीन करियो त जॾहिं इहो बाईपास कराची वारो ठहे पियो न बाईपास सुपर मोटर सुपर हाईवे हाओ त आउं हैदराबाद में रहंदुमि गाॾी खाते में हाओ पोइ हिते आउं सुपर हाईवे ते टूर प्लाज़ा खां 23 किलोमीटर परते पुलिस चौक वरी प्लांट उहो कमु करणु आयो हुयोसीं हाईवे ते प्लांट रोड वारो हो
उहो नज़ारो ॾिसंदो कोटड़ी पुल जे गाॾी जा रोड ब्लॉक थींदा त ॾिसंदासीं दरिया जी गजगोड़ ऐं सूंह ऐं हिकिड़ो मोहबत वारो मेड़ अॼु उहे ॾींहं यादि अची विया। सही 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 चवंदो। ॿियो ख़ैर दुआऊं था कयूं। मां हिकिड़ी ॻाल्हि थी मामा त मामीअ खे न वठी वियो बसि मामी खे रंग हुजनि साड़ छड़ियो हुजे न बाबा हे साड़ छड़ियो हुजे चवंदो हुजे रगो मां पाण अकेलो घुमंदो हुजां। मामा सुर तव्हां सां इहा बि तव्हां सां मोहबत दस तव्हां आराम कयो त मां घुमी अचां। मामा निंड न फिटाइजे मूं चयो हे जिन सुतो चङो हुजे। हा हिते तूं बि माना वरी दंद कढंदो हुजी इहो न चवंदो हुजी त मामी का सवाल ठाहींदो ई न हुजी। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। मां साईं दुआऊं रब साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। ईअं प्रोग्राम पिया कंदा रहंदो। वाह 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 वाह। असांखे रब साईं आबाद रखे। बसि सोढल फ़क़ीर जो को सूफ़ी कलाम ॿुधाइजो इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह। ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं। लख कुर्ब। सो हाणे भला वरी असां बि इहो ॾंदण पाणी करे वठंदा हुजूं घर अचे पुॻा हुजूं। बाक़ी उते छा रगो हठल हो बूथ खणी गयो हुजे हाणे ॾंदण पाणी करे दरिया पासा ते हीअं माना वञी को ॾाढो ईअं वाक बाक करे घुमे फिरी सावक ॾिठी हुजे। मूंखे वरी जेको हुजे न हाणे झुझकी न ॼारींदो हुजे। मूं चयो त इहे शींहं सुता चङा हुजनि। वरी जेको हुजे हिते मोरड़े अला अला लॻो मन मारुन सां मुख भॼी वरी अची वई हुजे इहा झुझकी पोइ वरी मोह हिते जेको हुजे मारुन खे यादि कयो। दरिया वही आयो हुजे त मारवाड़ा झांगेड़ा सभु ख़ुशि हुजनि त पोइ उन्हनि ते बि हुजे। हाणे त शादियूं मुरादियूं ॾेज पोइ इहे ख़ुशियूं त इहे दरिया बासा असां हमेशह इहो ई चाहींदा हुजूं इहा ई दुआ कंदा हुजूं की असांजा मारवाड़ा सांगीड़ा झांगीड़ा असांजे सिंध धरतीअ जा माण्हू हमेशह हमेशह ख़ुशि हुजनि आबाद हुजनि। हुननि जे अंगणनि ते जेको हुजे ख़ुशियूं रक़्स कंदियूं हुजनि। शादियूं ॾाज ॾावण मोड़ूं मेहंदियूं गाना इहे सभु जेको हुजे असांजी हिन धरतीअ ते जेके हुजनि इहे हर अंगण ते थींदा हुजनि त असां वॾा ख़ुशि नसीब थींदा हुजूं ऐं असांखे वॾी ख़ुशी थींदी हुजे। सो इन करे हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं उन खां पोइ ख़बरूं हुजनि। सो सोढल फ़क़ीर जो आवाज़ हुजे वाह वाह चढ़ा तेॾा सुहिणा वाजा वजदा आहे। सो इहो हिकिड़ी रूहानी रमज़ हुजे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं ॾिसंदा हुजो। ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं। अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी। जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी हुनरीअ। हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे। साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? आज़ाद मरी चक नंबर 50 खां। अब आज़ाद छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो? खैर आहे दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? चार अदी तयार आहे? केरु लॻो पियो हुजे अदा तव्हां सभु तयार हुजो ख़ुशि लॻा पिया हुजो। खैर आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हा कीअं सुबुह कीअं गुज़रो हे सरो जी मुंद कीअं हुजे? शुक्र आहे सही आहे सरण जो ॿुध सुबुह जो भलो लॻो आहे। सुबुह भलो लॻो हुजे न? हा तव्हां ॿुधायो? बबा मां ॾिसंदो हुजे दरिया तां थी अचे घर पुॻो हुजां सुबुह मुंहिंजी अॼु ॾाढो भलो थियो हुजे। अच्छा अलाह कंदो भलो गुज़रंदो। हा यार भलो भलो गुज़रंदो हुजे। सभिनी खे सलाम। अधी रांदर तव्हांखे चांहि कोन पियो ॾे छा? काथे हिनखे छा हे आराम में हुजे उथी हुजे चवंदी हुजे चयो त टाइम न ॾींदो हुजे। चांहि ते जहिड़ो हूंदो चांहि ते जहिड़ो हुजे अॼु वरी जेको हुजे दरिया पाछा ते वियो हुजे वारी फके आयो हुजे। अच्छा असांखे बरोचकी गानो ॿुधाईंदा हुजो बरोचकी।
हा ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं, कहिड़ो हिते ताम पचंदो हुजे। अल्लाह थरा ब्यारे मना थरा ब्यारे, अल्लाह थरा ब्यारे मैं थरा ब्यारे, ओ थरा थारा रा 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 अल्लाह थरा ब्यारे। हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। नमस्ते अदा हैदर, छा हाल हुजे? ख़ुशि चाक, चङो भलो? सब खैर हुजे, अॼु तव्हां सुठी ॾींहुं खैर हुजे ना? खैर खैर लॻो पियो हुजे, बिरादरी बि सभु ठीकु लॻी पई हुजे। हा बिरादरी बिल्कुलु ठीकु लॻी पई हुजे, पंहिंजे कमकार सां लॻी पई हुजे ना? हा हाणे भला करो, कमकार कंदो हुजे। हा अञा अची हुजे, वाहन जो चोंडो हलंदो हुजे न, अञा कम जे कम सां पिया आहियूं, बसि ॿाहिरि पिया खेॾायूं, वाहन सम्झनि पिया। बस तूं अञा चूंडे में फाथो पियो हुजी। बाबा टे चूंडा थिया आहिनि, वाहन पोइ वेठा आहियूं पिया, ज़माने चूंडे कनि थियो असां पाणी भरे वेठा आहियूं किथे। घणो अघु? घणा ॾींहं लॻी वञनि? 7000 रुपया मां फुटी आहे ऐं 1200 रुपया चूंडो आहे। भला हेॾे थधि पई हुजे अदा? हा जी, गंद मोला जो ओ पुछंदी हुजे सरव जी मौसम हुजे, हाणे थधि पवंदी हुजे? हा 3 बजे खां 4 बजे थधि पवंदी हुजे, पर संडे खां कुझु घटि थींदी हुजे, सरव जी मौसम संडे खां घटि थींदी हुजे। सर जेको आहे थोरी थोरी चोटी हुजे ऐं कां निकिरी रही हुजे, हिन करे हुन जी घटि हलंदी। कां निसरी हुजे, बाक़ी सर ॾिढो कढियो हुजे। चोटी कढी हुजे। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी, लख कुर्ब। सो कां बा निसरी आ हुजे न, सर ॾिढो कढियो हुजे, इहो हैदर भट्टीअ जो हाल अहवाल हुजे। पोइ तूं छा चवंदो हुजी? पोइ तूं छा चयो हुजे? सर निसरंदो न माई, छा चयो हुजे निसरी वियो हुजे? ओ निसरी चरिया हिकिड़ो कूड़ो हुजे, ॿियो सचो हुजे। बस कूड़ो निसरी वियो हुजे, बाक़ी सचो अञा न निसरो हुजे। ये सचो ॻाल्हि कंदो हुजे न, कूड़ी एतबार न कंदी हुजे, हाणे पोइ सचो माना जेको हुजे न निसरो हुजे, कूड़ो निसरो हुजे, कूड़े जी ॻाल्हि खणो, फोटू खणो, ॾेखारींदो हुजे। सो हाणे जेको हुजे मुंद मटिजी चुकी हुजे, सरो जी मुंद अची वई हुजे, हीअ मुंद सुस्तीअ जी हुजे, पर हिकिड़ा माण्हू त हूअं ई सदाईं सुस्त रहंदा हुजनि, पर हिन मुंद में बि चुस्त रहंदा हुजो, हर मुंद में चुस्त रहंदा हुजो। ततीअ थधीअ काह भेटाइजां, ततीअ थधीअ काह कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। सो ततीअ थधीअ काहींदा हुजो, सरो जी मुंद हुजे, पर मंज़िल माण्हू खे हमेशह जेको हुजे न उहो चुस्त रहणु खपंदो हुजे, पंहिंजे कम में, कार में, इल्म में, हुनर में ऐं इख़लाक़ में, फज़ीलत में माण्हू खे हमेशह जेको हुजे अॻु भरो थियणु खपंदो हुजे। हेलो, वालेकुम सलाम हुजे, अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं छा हाल हुजे? ठीकु हुजे, चङा भला तबियतूं बहार हुजनि? ज़रा माण्हू चवंदा हुजनि इन साहब वटि कमु न कंदा हुजूं, साहब ॾुखो हुजे। यार इहो पुठे हफ़्ते ॿुधायो हुजे, मां तूं हाणे त कर्ज़ छॾींदो हुजे मूंखे। भाऊ भला तूं साॻो हुजी, भाऊ तूं साॻो हुजी, छा साॻो हुजी? महिरबानी, हा हा साॻियो ए भाऊ साॻो हुजे, हा हा भला हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाईंदो हुजे, भाऊ खे भला हिकिड़ो ई कलाम जेको हुजे पसंदि हुजे, ॿिया जेके ॻाइणा ॿिया टिया आया हुजनि भाऊ खे न वणनि, इहे सभु लॾो खणी त हलिया वेंदा हुजनि, बाक़ी हाणे हिकिड़ो ई पसंदि हिकिड़ो ई ॿुधंदो हुजे। ऐं भाऊ माण्हू पंहिंजी जेको हुजे तबियत खे वरी मट सट बि कंदो हुजे ज़रूरु, अहिड़ा रागी वॾा ॿिया टिया, पर सुठी ॻाल्हि हुजे, माण्हू पसंदि हा चवंदा हुजनि सोबत ऐं माण्हू कलाम, पोइ इहो हर मुंद में हर कलाम वणंदो हुजे, पर चवंदा हुजनि त खाधा बि मुंदाए था खाइबा हुजनि। पर भाऊ में तुंहिंजी चिड़ ठाही हुजे, मूंखे ईअं लॻंदो। मुंहिंजी कहिड़ी चिड़ हुजे, हू 100 दफ़ा पसंदि। साॻी ॻाल्हि वराए घणा साल थिया हुजनि, साॻी ॻाल्हि हुजे। तो सां हाणे तोवारी कार इहा हुजे जो तोखे चिड़ लॻंदी हुजे, छा त भाऊ ॻाल्हि करे ठीकु हुजे, करे बाबा पंहिंजे दिलि जी ॻाल्हि हर कंहिंखे करणु खपंदी। हा ॻाल्हि माण्हू खे दिलि जी जेका हुजे उहा करणु
खपंदी हुजे। हेलो सलामकुम। वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े शहर का भाऊ रामू छो नथा सुञाणो भला भाऊ सिंधी सुभान अल्लाह होटल लाड़काणे को भाऊ सिंधी छा हाल हुजे, ख़ुशि हुजे, चाक हुजे, चङो भलो हुजे? अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? खैर लॻो पियो हुजे, बचड़ा बि ख़ुशि हुजनि, भाॼायूं ख़ुशि हुजनि। अदी सभु ख़ुशि आहिनि, सभु सलामत आहिनि, तव्हांजो ख़ैर आहे, बचाव थियो? खैर खैर दुआऊं लॻो पियो हुजनि, हा बसि खैर हुजे। अल्लाह ख़ुशि रखे, ॿियो ख़ैर आहे, तबियत ठीकु आहे? सभु खैर खैर लॻो पियो हुजे। हिन मुंद में रामू साईं बि ख़ुशि आहे? हाओ बा खैर खैर तव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो, दुनियादारी कीअं हलंदी हुजे? बसि अल्लाह जा एहसान आहिनि, ॿियो तो मालिक ॾे गंज में खाऊं था पिया। वाह 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 वाह, इहो साईं मालिक साईं जो करम हुजे, करम हुजे। अदी शहनाज कीअं हुजे? अदी शहनाज ठीक हुजे? आदि शहनाज बि सलामती ॾियो, फराबी ऐं ज़ोरा बि ऐं असमा बि। वालेकुम सलाम। मुंहिंजा बि सभिनी अदड़ियुनि खे, भाॼाइनि खे, सभिनी खे सलाम। बिल्कुलु ॾींदासीं, अखियुनि ते बाबा अखियुनि ते ॾींदासीं। ॿियो अदी अर्ज़ु इहो हुकुम कंदा हुजो अदा। हिकिड़ो को लाॾो त ॿुधाए, को छोकिरे जो कया थो पधरी, हिकिड़ो को लाॾो त ॿुधायो न। हाज़िर हाज़िर, ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा हुजो लाॾो। वॾी महिरबानी। इहो अदी ज़ोरा जे फरमाइश शहनाज जी। हाँ ज़रूर ॿुधाईंदा हुजो ऐं उन्हनि खे सलाम बि ॾेई छॾींदा हुजो खोड़ सारा। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी, कुर्ब तव्हांजा, मोहबतूं तव्हांजूं। मैडम लाॾो गाईंदी हुजो। लाॾो हलाईंदो हुजे। गाईंदी हुजे, गाईंदी हुजे। ॻाइण वारो जेको हुजे न, ॻाइण वारो तव्हां मूंखे ॻाइण वारो गाईंदी हुजे। छा हुजे? 1 2 3 क्यों मैडम गाईंदी हुजी लाॾो, लाॾो गाईंदी हुजी। ए ताड़ी वॼाई हुजे, मूंखे मंठार यादि अची हुजे। मंठार फ़कीर फ़कीर सही हुजे, तूं ॿुधाईंदी हुजे। न मूंखे न ईंदो हुजे। हाणे ॿुधाईंदी हुजे। न भाऊ जी फरमाइश ते हलंदो हुजे। पोइ चवंदो हुजे लाॾो त माण्हू अङण ते ॿियनि जूं बि शादियूं, हिकिड़े भाऊअ जे लाइ उहो लाॾो, तुंहिंजो लाॾो वरी ॿियनि जे लाइ। मूंखे वरी जेको हुजे अची अची वरी जेको हुजे विसरी वेंदो न हुजे। विसरी कोन मैडम, हूअं वरी कढ़ो तुंहिंजो आवाज़ भलो हुजे, असले माण्हू सिखंदा हुजनि। मैडम हाणे करे ॿुधाईंदी हुजे। मना मुंहिंजो आवाज़ भलो न हुजे। हा ॿियो हाणे माण्हू सिखंदा हुजनि, तुंहिंजूं केशटूं आयूं हुजनि। इहो मां चवंदो हुजां त पर ॿुधाए। तूं चवंदो हुजी कोतो जी मां फरमाइश ते तोखे लाॾो ॿुधाईंदी हुजां। न केशट मुआरी जेका हुजे न, लाॾड़ो लाॾड़ो उन में इहो कलाम ई न हुजे। मैडम इहो लाॾड़ो ॿुधाईंदी हुजे रात ल। कहिड़ो ॿुधाए? हाणे त इहो साॻियो गाईंदी। लाॾे ते मूं हींअर झूमर आहियूं साॻियो गाईंदी हुजे। न मूंखे न। हा इहो पंहिंजो बेसुरो आवाज़ ॿुधाईंदी हुजे न। अहिड़ी सोटी लॻंदी हुजे न, पोइ ॿुधाईंदी हुजे। ओ मोरड़े लाला, मोरड़े लाला, लगो मन मारन से। ओ मोरड़े लाला, मोरड़े ला, तोखे छा थियो हुजे? आवाज़ न निकिरे छा? तगारी मथे ते खाइण हुजे। मुंहिंजो आवाज़ हलो हुजे जो ईअं झर झंग वञी पहुतो हुजे, वरी आवाज़ न निकिरंदो हुजे। मैडम ताकि तूं त वॾो मुड़ुस लाटू हुजे। सिरण जहिड़ा आवाज़ निकिरंदा हुजनि, ची ची। कोयल कोयल चवंदो हुजे, कोयल। हा कारी चांहि जहिड़ो आवाज़ हुजे, कारी चांहि पखी ॾिठो हुजे। हा ओड़ो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं शहर ॾांहुं। अधे त फरमाइश कई त हो बि कलाम ख़ुशीअ जो, हे शहरो बि ख़ुशीअ जो, शादियूं मुरादियूं ख़ुशियूं हुजनि। सो महिराण टीवी जा सहरा त हूअं ई जेको हुजनि, दुनिया जे कुंड कुड़छ में जेके हुजनि मशहूरु हुजनि। सो अॼु वरी शुरूअ जो हिकिड़ो नओं सहरो, पर शुरूअ में जेके सहरा महिराण टीवी जा हुजनि उहो हलाईंदा हुजूं। सो हुमेरा चना जो आवाज़ हुजे। ए वॼ नगारा वॼ, वॼ नगारा वॼ, शाही मोहबत वॼे। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं। अञा तव्हां सां कचहरी कंदा। हल लाटूअ मां हंडा हाणे मैडम हाणे आवाज़ इहो लाॾे वारो आवाज़।
प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अब हे मुंद हुजे न, सरव जी मुंद हुजे या मौसम हुजे, हिन में सिंगार करे त बि माण्हू ठहंदो हुजे, अंगल आरा कंदो हुजे त बि माण्हू ठहंदो हुजे। पर जे ॿुधंदा हुजूं त मच्छूं पला दरिया दरिया सां असांजूं ख़ुशियूं हुजनि, पोइ इन में जॾहिं ख़ुशी हुजे त पोइ ख़ुशी कंदा हुजो, पोइ ये अंगल पोइ ये नाटक नवी सॼो कंदा। बाक़ी गर्मी में त माण्हू असुल जेको हुजे पंहिंजे पाण खां बिजारल गोपियो हुजे। ॻाल्हि गर्मीअ जी न हुजे, चरिया हीअ मुद्द जी ॻाल्हि मां चरियो हुजां तूं सियाणी हुजी। बाक़ी मां कहिड़ी ॻाल्हि कंदी हुजां, पियो चवंदी हुजां हीअ मुद्द अहिड़ी हुजे, हिन में माण्हू खे खाइण वणंदो हुजे, पाइण वणंदो हुजे, निंड माण्हू खे भली ईंदी हुजे, घुमण वणंदो हुजे, माना सुकून लॻो पियो हुजे। ओ जॾहिं चवंदा जॾहिं वरी चाची हुजां जीव ख़ुशि जहान ख़ुशि, पर वरी जॾहिं जहान ख़ुशि हुजे त उन सां ख़ुशि थींदो। माना असां ख़ुशि हुजे। हा हलो वालेकुम सलाम बाबा, केरु कहिड़े शहर खां? ॾाढो शहर खां दीदार गुरबानी। छा हाल हुजे बाबा, ठीकु हुजो, चङा भला? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, कीअं रंग लॻंदा हुजनि? प्रोग्राम माशाअल्लाह ॾाढो सुठो आहे प्रोग्राम जा। वाह इन में भला तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि भली लॻंदी हुजे? जलाल जो गानो ॿुधाए, जलाल जो। ज़रूरु ज़रूरु, हाज़िर हाज़िर, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। मैडम तव्हां भला इहो वेही वेही कीअं पूरो पियो त छा वणंदो हुजे? हिन में अव्हांजो बूथ वणंदो हुजे, मुंहिंजो मतबल हुजे की इन में अव्हांजो बूथ उन्हनि खे न वणंदो हुजे जेको फिटाईंदा हुजे, इन करे तव्हांखे जवाबु न आयो हुजे। न माना वरी मुंहिंजो न वणंदो हुजे, बाक़ी तुंहिंजो बूथ मुबारक जेको हुजे हथ सफ़ाइणो हुजे, जॾहिं टिका ॾियो पई हुजे, टिक पई हुजे। सड़ंदा हुजो, सड़ंदा हुजो, चवंदा हुजनि किन जा सिंगार बधूरा, किन जा जेके हुजनि नाज़ बि कमाल। वॾा तुंहिंजा नाज़ हुजनि, हा हा, वॾो असर तूं सिंगार कंदो हुजे। सिंगार बिना बि सुहिणा लॻंदा हुजो मैडम, तव्हांजो हणो मेंढक केरु हुजे। हलो वालेकुम सलाम। अब भोतार काथे असां फ़क़ीर बाबा, फ़क़ीर भोतार न हुजूं, महिरबानी कंदो हुजी, नालड़ो पंहिंजो असांजो हुजे रामण ऐं फ़क़ीर हुजूं। वाह मोहबतूं बसि चवंदो हुजे रामण फ़क़ीर, ॿियो ख़ैर हुजे। मुंहिंजी कहिड़ी जनानीअ जे अॻियां न हलंदी हुजे त हाणे मां कहिड़ा दुनिया जा फ़ैसला कंदो हुजां। बसि पोइ चरिया ॾॾ हुजूं, जेको मुंहं में ईंदो हुजे, जेका दिलि जी ॻाल्हि हुजे उहा चई छॾींदा हुजूं। वाह 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 वाह, रंगड़ा माना लॻंदा हुजनि अॼोका रंगड़ा दरिया बासा जा ॾिठा हुजनि। वाह वाह वाह, हा साईं, दरिया सां ख़ुशियूं जुड़ियल हुजनि। असीं बाक़ी तुंहिंजे ॻाल्हि वांगुरु चवंदा हुजूं, दरिया जूं मौजूं हुजे, अमन हुजे, हर तरफ़ ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि, न महांगायूं न सहांगायूं, थोरे में माण्हू ख़ुशि हुजनि। उहा भिटाई वारी सिंध असांखे नज़र ईंदी हुजे, अमन ई अमन, कचहरियूं, कुर्ब, कमाल, तालीम, ॾौर, बैत, राग, सुघड़, बसि इहा कचहरी हलंदी हुजे। वॾी महिरबानी हुजे। लख थोरा खोसा साहिब जेका बाद खां यादि कंदा हुजो। कुर्ब बचड़नि समेत सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं हुजनि अवांजूं। छो ज़रूरु जेके बि हुजनि माण्हू ॾिसंदा, इहा हक़ीक़त हुजे त सुहिणे छा भिटाई, इहो बैंत जेको हुजे, तव्हां बि किथे वेंदा हुजो, इस्पताल हुजे, किथे सुजाग माण्हू हुजनि, जिथे उते इहो बैंत लिखियो पियो हुजे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। पर हाणे सो इस्पताल में बि इहो बैंत लिखियलु हुजे त सभिनि खे आबाद, सभु चाक थींदा हुजनि, असांखा चाक, त सिंध जा माण्हू दुआ कंदा हुजनि, अमन हुजे सॼी दुनिया में, ख़ुशियूं हुजनि, मोहबतूं हुजनि, का बि रस्ता रोक रंडक तलाशियूं इहे न हुजनि, अमन ई अमन। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो
वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े शहर का दा जफर साईं छा हाल हुजे ठीक हुजो चङा भला तबियत ॿार हुजनि वो कीअं वक़्तु गुज़रे मुंद मौसम कीअं गुज़रे बा वाह 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 सभिनी खे सलाम 60 मेल वारनि सभिनी खे सलाम मोहबत कर वॾी महिरबानी लख थोरा दा लख थोरा कुर्बान जा सो सिंधु असां सुहिणे भिटाई जने बेत सां तॾहिं हर ॿियो माण्हू चवंदो था लतीफ़ साईं वारी सिंध ॾिसणु चाहींदा हुजूं बाबा किथे कोई सभु को पंहिंजी दुनिया में हुजे न हिते ॾिसंदा चवंदा बा हू हिन छो करे हू हिन छो करे इन जो कमु ईअं छो हुजे बाबा इहो तबसरा तॾहिं असां करे सघंदा हुजूं जॾहिं सभिनि खे अव्हां अहिड़ो को बराबरि रखंदा हुजो त पोइ ॿिए मां अव्हां वेही इहो ॾिसंदा बि हुजो ऐं चवंदा बि हुजो पर असीं त चाहींदा हुजूं हिन धरतीअ ते अमन हुजे सिंधु ईअं हमेशह मौजुनि सां वहंदो रहे तालीम में असां अॻु भरा हुजूं दुनिया असांजो नालो खणंदी हुजे त सिंध जो जहिड़ो सिंधु दरिया हुजे जहिड़ा त ॾह माण्हू हुजनि जहिड़ा त तारीख़ साज़ माण्हू हुजनि अहिड़ा ई तालीम में वरी अॻु भरा हुजनि इहा ॻाल्हि असांजी न माण्हू कनि त आउं हिते सच पुछो त एॾियूं झुमरियूं हणा असुल थकिजंदो ई न हुजे मट भञी छॾींदो हुजे ॿियो हाणे मडम को तुंहिंजो मुंहुं त कोन भञंदा पोइ हाणे मुंद हुजे मैडम तूं ॻाल्हाईंदी हुजे अंकल चवंदी हाणे मट बि न भञा डडो हुजे इहो ई ॻाल्हाईंदो हुजे चवंदी मट बि न भञूं पोइ छा भञंदा हुजूं सस्तो हुजे तुंहिंजो मथो बसि महांगाई हुजे हाणे हिन लाइ मट बि महांगा ओ चरी हींअर दरिया में पाणी आयो हुजे चीकी मिटी निकिरंदी हुजे कुंभार अहिड़ा भला दिला ठाहींदा हुजनि मट दिला भला ठाहींदा हुजनि ऐं उहो तुंहिंजे मुंहं जहिड़ियूं गुघियूं बि ठाहींदा जहिड़ा जेहा से तेहा मुंहुं मारू मञा हाणे उन महिल त मञो हुजे हाणे खिखिया मूंखे कहिड़ी ख़बर सुठो प्रेम न हुजे भाई तूं कोड़कीअ में ॾीकरे खे ईअं ॾिसी मैडम इहो रामलो ॻोठ कढाईंदो हुजे अञा वञूं परे खां आयो हुजे उन महिल त ॿ रेवड़ियूं ॾींदो हुजां त बि खुली खिली करे खाईंदी हुजां हाणे त वरी पूरी जी मानी हाणे बा कलाम हुजे जलाल चांडे जो हिन मुद में जलाल चांडियो बि सुजाॻ कंदो हुजे उनजो कलाम बि अहिड़ो हुजे सो जलाल चांडे जो कलाम हुजे हींअर मुद अहिड़ी हुजे सरो जी मुंद हुजे सो जलाल चांडे वरी छा चवंदो हुन थी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई जिगर में सही ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं
भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुजादा केर कड़े शहर का दा केड़े शहर का दा ॿीहर ॿुधाईंदो जी छा हाल हुजे ता ठीक हुजो चङा भला सब खैर हुजे तो वटि यार मोबाइल जा सिग्नल सफ़ा न हुजनि सो वॾी महिरबानी हुजे तव्हां दरगाह तां यादि कयो हुजे तो सभिनी फुकरा खे सलाम हुजे मोहबतूं हुजनि सो हीअ मुंद जेका हुजे हाणे सरह जी ऐं सुस्तीअ जी मुंद हुजे बुखार थींदा हुजनि सो पाण खे तबियत खे बहितर रखंदा हुजो हरू भर इहो पखा ऐं ऐंसियूं हलाए सुम्हंदा हुजो पोइ अव्हांखे ज़ुकाम पोइ इहो बुखार पोइ इहा तबियत ख़राबु पर जेके हारी नारी जेके माण्हू हुजनि न उहे ॾिसो कमकार में चुस्त लॻा पिया हुजनि अहिड़े सीअ में बि उहो हारी कमु कंदो हुजे। हलो वालेकुम सलाम मुजादा केरु कड़े शहर खां था खैर खैर अबा तव्हां ठीकु हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि बाबा ते अल्लाह ताईं जो शुक्र आहे अॼु तव्हां दरिया ते नज़र पिया अचो ॾाढो मज़ो अची वियो बसि पोइ असां त हर हफ़्ते इहो तयारु सियारु थी ॾाढा रंग खणी ईंदा हुजूं त अव्हां ख़ुशि थींदा हुजो बाबा ॾाढो मज़ो ॾेखारियो मच्छी ॾेखारियो वाह वाह पर तव्हां हथे कान बसि बाबा इहो दरिया बासा खे ॾिसण विया हुजूं इहो ॾेखारणु असांजो कमु हुजे त अव्हां ॾिसंदा हुजो त दरिया बासा सां केतिरियूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि केतिरो सवेर जेके हुजनि मुहाणा उथंदा हुजनि माण्हू दरिया ते अची वेंदा हुजनि सुबुह जो सवेर उथण जा कहिड़ा फ़ाइदा हुजनि पखियुनि जूं ॿोलियूं सावक ई सावक सॼी सिंध वणंदी हुजे सिंधूअ जे किनारे वॾी महिरबानी हुजे आवाज़ जेको हुजे उहो थोरो वॾी मोहबतूं हुजनि तव्हांजूं जिन जिन बि असांखे जेको हुजे राम मुराद में फोन कॉल कई हुजे कहिड़े बि शहर खां कहिड़े बि ज़िले खां कई हुजे ऐं उहे असांखे ॾिसंदा हुजनि हर हफ़्ते वरी फोन कॉल ते कचहरियूं कंदा हुजनि उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि उन्हनि सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि मैडम हाणे इहे जेके घर में इहे सामान पंहिंजा पिया हुजनि सावड़ियूं इहे कढंदी हुजे हथनि में को बरो कोन हुजे सूर कोन हुजे हींअर खाई सावड़ियूं कढंदी हुजे अहिड़ो तोखे असुल लॻो हुजे पारो मैडम हाणे राति जो थधि पए ॾींहं जो गर्मियूं हा पर अहिड़ी बि न हुजे अञा अञा इहो रली में कमु हली वेंदो हुजे मुंद मटी हुजे गरीब माण्हू हिकिड़ो दवा महांगी हुजे तोखे कहिड़ी ख़बर हुजे तूं असां को वॾा लीडर कोन हुजूं असां ॾोकड़ असांखे घर वेठे मिली वेंदा हुजनि असां वरी जेको हुजे लेस जो काम थिए इहो विझंदा हुजूं उन में फोटो उन खां पोइ जाण वठंदो हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था लश्कर वारा अदा ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार अल्लाह जा एहसान ख़ैर लॻो पियो तव्हां ॿुधायो ॿई ख़ुशि आहियो बाबा सभु ख़ैर बाबा तव्हां सभु ठीकु हुजनि फ़क़ीर फुकरा ठीकु हुजे सभु ख़ैर लॻो पियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक साईं तव्हांखे हिकिड़ी दावत ॾियां थो बेदे जी दरगाह लश्कर साहिब लॻो पियो आहे 6 तारीख़ हिन महीने जी वाह 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 यार मेड़ा त हाणे शुरू थी विया हुजनि मेड़ा सिंध जी सूंहं हुजनि पर जे मेड़नि में उहे रंग हुजनि त पोइ माना भला मलाखड़ा उठनि जी ॾांदनि जी ड्रोड़ दुकानदारी भली हुजे बाक़ी इटकियूं बिटकियूं इहे न हुजनि न पोइ मेला सिंध जी सूंहं हुजनि साईं ज़बरदस्त तारीख़ी मेलो आहे हर साल अची ईंदी आहे असां वटि वाह वाह हिन मेले खे ज़रूरु घुमण ईंदो हुजां सभिनी खे सलाम वॾी महिरबानी सो मेड़ो हुजे हाणे त वरी समन जो बि मेड़ो अचण वारो हुजे हेल त समन जे मेड़े लाइ कुकड़ बि वठी रखियो हुजे मां वञी हेल कुकड़ो खणी उते बि ॾेई समन साईं मत
गोली गुलाम तुझे दर जी मटियूं भरी दस मन सां ओ दिला भरी दस दिल सां ओ समन साईं मात गोली गुलाम तुझे दर जी। हाय हाय छा त नज़ारो हाणे हुजे। इहो बि बसि हाणे जेको चंड मथियो थिए न हा, हा। हुन में इहो बि शुरू थींदो हुजे। हाय हाय कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस नाहिन मूं जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करी वाह वाह सो उहे मेड़ा उहे माण्हू उहे मोहबतूं अलाए त काॾे हलियो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था भाई फकीर लखानो थजरानी स्टेशन पाटियो का साईं भलीकार हुजे। वरी सफ़ा असल जेको हुजे लेट पहुतो हुजे ॿियो ख़ैर हुजे। वाह अल्हम्दुलिल्लाह सब खैर तव्हां हुजे ख़ैर लॻो पियो हुजे ॿार बचड़ा घर वारा सभु टाट हुजनि। सब कुछ हो इके वेंदो आहे साईं जो लश्कर ध्यान जो 25 26 27 तारीख़ के 25 मिली के दावत हो जा बस इहा हाणे लश्कर साथे बस अची पुॼंदा हुजई पोइ गोल जा असांखे असांखे हिकिड़ो अॻु ई फोन तव्हां खां कई हुजे ख़ासि केलियत हुजे उन विच हुजे न मेड़े जी दावत हुजे सो लश्कर साईं जे मेड़े ते ज़रूरु अचूं अबा। अगरि इहो अचिजो पोइ हिते राब्तो कंदासूं पोइ कचहरियूं कंदासूं मूंखे बि लश्कर ध्यान जो वेझो आहे सभा तरफ़ां साईं ज़रूरु काका लश्कर साथ ईंदा हुजो पोइ तूं असांखे ॻोल्हे हा हा ज़रूरु ज़रूरु काका ज़रूरु वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं ॻोल्हे लहंदो हुजे हाणे लश्कर सां न असांजो हलूं पोइ हिननि खे कड़ी ख़बर पवंदी हुजे कड़ी कुंड में वेठा हुजूं। हाणे छा मुंहं असांजे अंदरि हींअर मास्क चढ़ियल हुजनि असुल मुंहं ॿिया हुजनि हाणे मटा न थींदो हुजे न पोइ हाणे कीअं असांखे ॻोल्हे कीअं ख़बर पवे। मैडम सुबुह सां इहे 12 वारियूं ख़बरूं न कंदी हुजे सुबुह 12 वारियूं हा हाणे जरे घटि 12 हुजनि 12 भुलल हुजे सुबुह अञा थिया त न हुजनि सुबुह न हुजे जरे घटि बस ईअं सुई थोड़ी हेॾा होॾा हुजे शोभा जो का रंग यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा आया हुजनि ऐं अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजो। सो दरगुज़र करणु सिखंदा हुजो ऐं पंहिंजे कम सां कमु रखंदा हुजो दुनिया में मंज़िल माणी हुजे त महिनत करणु खपंदी हुजे हौसलो करे न हारींदा हुजो खपंदो हुजे महिनत कंदा हुजो इल्मु पढ़ाईंदा हुजो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणो ऐं सुठो गुज़ारींदा सो हुजो। वक़्तु सफ़ा असां वटि घटि हुजे सॾ में सॾु हुजे राम राधा ऐं मेरान टीवी जा सभई रंग अवां सभिनी सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ मां जो निके विंदे सिंध सलामत विंदे विंदे ॿेड़ीअ वारे जी ॻाल्हि हुजे ॿेड़ीअ वारा दाद मोहाणा ओ लाल ते थी वञा इहो अवां ॾिसंदा हुजो असांखे इजाज़त ॾींदा हुजो धणीअ मां जो निके सुभाणे वरी हाज़िर थींदा असां गॾु हुजूं।